जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं प्रेस क्लब ठुल जे आॾो, जिथे नौजवाननि जे तरफ़ खां मुतासिरीन लाइ इम्तियाज़ी कैंप लॻाई वई आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। तक़रीबन अॼु पंजो ॾींहुं आहे। इरीगेशन जे तरफ़ां जेकी हददख़लियूं हटायूं थियूं वञनि, उन्हनि में मुतासिरा थींदड़ ख़ानदाननि ऐं उन्हनि जे खाधे पीते इंतज़ाम लाइ 5 ॾींहं बि अॼु ही नौजवान कमेटी जे तरफ़ां कैंप जारी आहे। सो हितां ठुल वासियुनि जे ताउन सां अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ताउन थी रहियो आहे, जंहिंजे करे असां पखी पकाई देगियूं ऐं उन्हनि सां गॾु जेकी राशन वग़ैरह जो बंदोबस्तु करे ऐं असां मुतासिरीन ताईं पहुचाए रहिया आहियूं। इन में नौजवान कमेटी जे तरफ़ां ॿियूं बि केतिरियूं पंहिंजे तरफ़ां जेको आहे उन्हनि सां ख़िदमतूं कयूं वियूं आहिनि, जंहिंमें कुझु दोस्त अहिड़ा बि हुआ जिन पंहिंजा ट्रैक्टर उते फ्री में ॾिना, जेके उतां माल वग़ैरह ढोए करे जेको उन्हनि जो मटीरियल आहे उहे पंहिंजे महफ़ूज़ मक़ामात ताईं मुंतक़िल करे रहिया आहिनि, शिफ्ट करे रहिया आहिनि। सो अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक की असांजी नंढड़ी नेकी क़बूल फरमाए ऐं जेकी कमु हितां जे मुंतख़िब नुमाइंदनि जो उन्हनि खां त कुझु बि कोन थियो, पर अल्हम्दुलिल्लाह असांजी नौजवान कमेटी ठुल जे तरफ़ां जेको थी सघियो पंहिंजे ग़रीब मुस्तहिक़ मारोड़नि जे लाइ उन्हनि पंहिंजो पाण मिलायो आहे। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेका सूरत आहे उहा 2010 वारी सूरत आहे। उनजे बावजूदि तव्हां ॾिसो जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, सियासी दुरियूं हुजनि या जेके थिंक टैंक आहिनि तालके ठुल जा सियासी, उन्हनि कुझु बि न कयो। नौजवान कमेटी पारां गुज़र केतिरा ॾींहंनि खां वठी कैंप क़ाइमु कई हुई आहे। तव्हां पाण ॾिसो था हिते मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था, उहो ग़रीब हुजे अमीर हुजे, हिते गाॾियुनि ते मोटरसाइकिल ते पैदल अची के पैसा ॾियनि था, के सामान ॾेई था वञनि। उहे सॼो पैसा गॾाए या सामान गॾाए शाम जो या मंझंदि जे टाइम उन्हनि खे जेका मुतासिर आहिनि उन्हनि खे खाधो पहुचाए थो। इहो तमामु वॾो कमु आहे। तव्हां ॾिसो लॉकडाउन में असां पाण कमु कयोसीं, इहो तमामु वॾो ॾुखियो कमु आहे ऐं ॾुखियो कमु हिन नौजवान कमेटी वारनि कयो आहे। जस हुजे हिन सभिनी दोस्तनि खे, जेके बि नौजवान कमेटी में शामिल दोस्त आहिनि उनखे जस हुजे ऐं उन्हनि तमामु वॾो हिकु रिस्क खयो आहे। हीअ त को नंढो कमु न आहे। तव्हां ॾिसो ठुल में जेका हददख़ल जे आड़ में अरबे रुपए जो माना नुक़सानु थियो आहे, अरबे रुपए नुक़सानु थियो आहे। हीअ अज़ालत असां नथा करे सघूं, दोस्त अज़ालत नथा करे सघनि, पर एतिरो त करे सघंदा जेतिरे ताईं ऑपरेशन हलंदड़ आहे तेतिरे ताईं उनखे खाध खुराक जो बंदोबस्तु करे। इहो तमामु वॾो कमु आहे, हिकिड़ो इनकलाबी क़दम आहे। मां नौजवान कमेटी जे दोस्तनि खे जस थो ॾियां। सब न्यूज़ जा असां इन ताईं मशकूर आहियूं जो उन्हनि ग़रीब मुतासिरीन जो आवाज़ बाला ऑफिसरनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। अॼु मुसलसल 5 ॾींहुं आहे नौजवान कमेटी जे तरफ़ां ही इमदादी कैंप लॻाई वई आहे, जंहिं नतीजे में ठुल जे बेघर ऐं मुतासिरीन ताईं खाद खुराक पहुचाइण जी कोशिशि कई पई वञे। अल्हम्दुलिल्लाह 5 ॾींहं आहे ठुल जे मुख़्तलिफ़ शहरनि पंहिंजे ताउन सां उन्हनि माण्हुनि ताईं जेको आहे खाद खुराक पहुचाई आहे। पर मां हिते ॻाल्हि कंदो हलां त जॾहिं खां वठी करे ही बेघर मुतासिरीन मुतासिर थिया आहिनि, उन वक़्त खां वठी करे को चूंडियल नुमाइंदो उन्हनि ताईं नाहे पहुतो। शहरनि जी मदद तहत जेको आहे सभु कुझु कमु थिए पियो। हुननि जे अंदरि त इहा शइ बि कोन्हे जो हू अची करे हिते मुतासिरीन वटि पहुचनि, उन्हनि खे को सखणो दिलासो ॾियनि। शुरू में बि तव्हांखे ख़बर हूंदी त काफ़ी सारा नुक़सान थिया, माण्हू उथण लाइ तयारु न हुया। छो? फ़क़ति हिकिड़ी शइ हुई त को अहिड़ो ज़िम्मेदार माण्हू, को चूंडियल नुमाइंदो, को अहिड़ो ऑफिसर उन्हनि वटि अची पहुतो न, उन्हनि खे एतमाद में न वरितो, ऐं जंहिंजे नतीजे में काफ़ी नुक़सान थिया आहिनि। ऐं उन नुक़सान खां बाद में काफ़ी सारो उन्हनि जो जेको नुक़सान थी वियो आहे, उन खां पोइ उन्हनि खे को हिन वक़्त ताईं आर्ज़ी न शेल्टर मिलियो आहे, न को आर्ज़ी जॻह मिली आहे, कुझु बि न थियो आहे। जेको कुझु हिन वक़्तु थी रहियो आहे त शहरनि जी मदद सां थिए थो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि शहरनि जे ख़ैर खे क़बूल करे उन्हनि काफ़ी जेको आहे ताउन कयो आहे, उन्हनि ताईं जेको आहे शहरनि जी मदद सां पहुतो आहे। हिन वक़्तु बि मां DC जेका साहब सां मुखातब थींदे करे उनखे इहो अर्ज़ु रखणु थो चाहियां त जेके मुतासिरीन थियनि उहे डेली वेजिस वारा आहिनि। उहे वीचारा जेकॾहिं माना सामान वग़ैरह जंहिं ॾींहुं पंहिंजो कढनि था त उन ॾींहुं वीचारा कमाए कोन था सघनि, खाई कोन था सघनि। उनजी खाद खुराक जे हवाले सां त मदद थिए थी। आर्ज़ी शेल्टर जे हवाले सां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा नोटिस वठो, आर्ज़ी शेल्टर हिन मुतासिरीन खे ॾियो, जीअं हू सुख सां रही करे वरी पंहिंजे जेको आहे कमाई जे लाइ वञनि ऐं कुझु रोज़ी रोटी जो बंदोबस्तु करे सघनि। वरी महिरबानी। वठी जेका ठुल अंदरि आपाशी अमले इरीगेशन अमले तरफ़ां कार्रवाई कई वञे थी हददख़ल ख़िलाफ़, उन में जेको आहे त हज़ारे शहरी बेघर थिया आहिनि। ऐं जेकी शहरी बेघर थिया आहिनि उहे पंहिंजे हिन वक़्तु जेको आहे त मुसाफ़िरनि जीअं हिकिड़े रस्तनि ते मतिलबु हंधि बिस्तर रखी पंहिंजो वेठा आहिनि, उते आरामी आहिनि। ऐं उन्हनि जा जेको आहे त ॿार बच्चा बेरोज़गार थी विया आहिनि। हाणे उहो मतिलबु उनजो माइंड सेट नथा करे सघनि त उहे वञी पंहिंजो रोज़गार सां लॻनि या पंहिंजो घर ॿी जॻह ते ठाराए सघनि, या उतां पंहिंजा जेके हंधि बिस्तरा या टपड़ ॾाढी घर जा उहे ॿिए हंधि मुंतक़िल करे सघनि। सो हुननि जे लाइ असां नौजवान कमेटी तरफ़ां हीअ प्रेस क्लब ठुल अॻियां मुसलसिल 7 ॾींहंनि खां वठी कैंप लॻाई वई आहे, जिते असां वस वारनि खे सरहंदी वारनि खे अपील था कयूं त चोरो खुदारा उन मिसकीन मारूड़नि मुतासिरीन जी मदद लाइ हिते पंहिंजे गंज मां जेको ॾिनल तव्हांखे अलाह साईं जो आहे उन मां पंहिंजो हिसो ॾेई वञो। तव्हांजी महिरबानी।
जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं नौजवान कमेटी जे दोस्तनि जूं उन्हनि जो इहो चवणु हुयो त जेको हीउ चूंडियल नुमाइंदनि जो कमु आहे उहे न करे सघिया, उहो कमु नौजवान कमेटी जा दोस्त करनि था ऐं हर लिहाज़ सां जेका बि मुतासिरीन जी मदद कबी ऐं इंशा अल्लाह ताला उहा असां कंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु महताब कासिम बुरड़ो, जेकब न्यूज़ ठुल।